मसू भुरगड़ी लगवाण की वसी में मंशियात समेत गोठ में हलंदड़ समाजी बुराइन खिलाफ गॾिजाणी कोठाई वई। गॾिजाणी में अवामी वर्कर्स पार्टी पोरियत मज़ामत सथ सिंध सुजाग फोरम अगवानन समेत गोठ के मौजूदिन वॾे अंग में शिरकत कई। कामरेड शबीर लगारी, गुलाम अली लगारी, लतीफ लगारी, कामरेड निसार लगारी, मोहब आज़ाद ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त मंशियात ख़िलाफ़ हिक डिघी ऐं मुस्तक़िल जदोजहद की ज़रूरत है। इन सिलसिले में एसएसपी हैदराबाद के ऑफिस सामू धरणो हणी एक भेरो एहतजाज रिकॉर्ड करायो वञे ऐं मंशियात फ्रोशन ऐं हद के एसएचओ खिलाफ कोर्ट में पटिशन पिण दाख़िल कई वञे। उन्होंने चयो त असां पहिरियां भी नशे खिलाफ कोशिशूं कयूं पर असांखे चंद साञा वंदन खां सवाइ ॻोठ जे ॿियनि माण्हुनि तरफ़ां का ख़ासि मोट न मिली पर वरी भी पुरज़म आहियूं। उन्होंने वधीक चयो त नशो यकीनन समाजी बुराई है जेका ॿियनि बुराइनि खे भी जन्म ॾिए थी। ॻोठ जे माण्हुनि जो नशे के खिलाफ न बीहण साञा वंदन की नाकामी है। मज़ामत ज़रिए समाजी बुराइन के बुंजो ॾेई सघिजे थो। पुलिस त भतो वठे थी पर हिन मामले ते चूंडियल नुमाइंदनि ऐं हुकुमरान जमायत जो छा किरदार आहे। सैयद गुलाम मेहदी शाह, हाजी मौला बख्श लगारी, अली अहमद लगारी, शाह बख्श लगारी, सूफी खुदा बख्श लगारी ऐं ॿियनि पिण ख़िताब कयो। गॾिजाणी जे आख़िर में जदोजहद लाइ सियासी समाजी मज़हबी मौजूदीन ऐं ॻोठाणनि ते ॿधल कमेटी पिण जोड़ी वई। मेड़ाके में एडवोकेट गुलाम हुसैन लगारी, मुज़फ़र लगारी, फरीद लगारी, कामरेड बशीर लगारी, गुलजार लगारी, मुनव्वर लाल, मदन लाल, एजाज लगारी, मुदस्सर मेहदी लगारी, सूफी पीर बख्श लगारी, फ़कीर दिलदार लगारी ऐं ॿियनि पिण शिरकत कई।